हाय गर्मी दोस्तों, अॼु उमरकोट जो सफ़र कयोसीं। उमरकोट जे रस्तनि जी तव्हांखे ख़बर बि आहे केतिरो ख़ूबसूरत नज़ारा हूंदा आहिनि। नज़ारा ॾिसंदे ॾिसंदे थोरो अॻियां वियासीं त शादीबली मोड़ हिकु निहायती ख़ूबसूरत स्टॉप आहिनि। खां पहिरीं जा नज़ारा बहितरीन खां बहितरीन आहिनि। अॻियां वियासीं त असांखे हिकिड़ो उमरकोट जो किलोमीटर वारो बोर्ड मिलियो त भई अञा 56 किलोमीटर परे आहे। असां एतिरो अंदाज़ो ई न लॻायो त अञा उमरकोट एतिरो परे आहे। ॿाहिरि ग्रीनरी ॾिठीसीं, नज़ारा ॾिठासीं, वणकार ॾिसी, सावक ॾिठीसीं। पोइ अॻियां वधियासीं, हिकिड़ी उताक मिलीसीं, उताक थोरो रेस्ट कयोसीं। पंप वारनि जी हुई, पंप वारनि ख़िदमत कई वीचारनि सुठी। उते थोरो रेस्ट कयोसीं, थोरो निंड कईसीं। गर्मी जाम हुई, गर्मी खां पोइ उमरकोट जो सफ़रु डिघो हो त अची पहुतासीं उमरकोट। उमरकोट जो ॿई शयूं त मशहूरु आहिनि, हिकिड़ो उमरकोट जो क़िलो, ॿियो उमरकोट जो मेसू। इहे तमामु मशहूरु आहिनि। त पहिरीं पहुतासीं क़िले ते, क़िलो ॾिठोसीं, दोस्तनि सां पूरो ग्रुप सां आयासीं। असांजे ग्रुप जी तमामु ख़्वाहिश हुई त क़िलो ॾिसूं, हिन जी हिस्ट्री पढ़ूं। वरी थोरो दोस्तनि अॻियां वठी वियासीं, हिस्ट्री पढ़ाईसीं। हिस्ट्री में जेको असांखे आयो हुई हिन खे ॿुधायोसीं, ऐं जेको प्लीज़ असांखे यादि हुई ॿुधायोसीं। पोइ अॻियां दोस्तनि चयो त क़िले जे मथे हली घुमूं था, ऐं चयो हलो वठी हलां तव्हांखे मथे। क़िले ते वियासीं, क़िले जे मथे वञण खां पोइ त नज़ारा ई पंहिंजा हुआ। माशाअल्लाह, पूरो उमरकोट शहर अहिड़ो VIP डिज़ाइन ठहियलु हो, जीअं ॾिसी असांजे त हैरान थी भई एतिरी ख़ूबसूरती। हुन खां त ॼण जीअं असां मिठी जी गदी भिड़ ते हुजूं। उते वञण खां पोइ हुतां खां मथे शहर जे उभरंदे ओलंदे हर पासे हिकिड़ो त ख़ूबसूरती। ॿियो वण जी जेको थर में वण, निम जो वण हुजे, ॿियो छा खपे। निम जा वण हिते ॾिसी करे ॾाढा दिलि सुकून थियो। ग्रीनरी हितां खां बि ग्रीन शो थी पई, ॿनियूं वग़ैरह पर हिकु नज़र आयूं पिए। हुन खां दोस्तनि टोपनि जे मथे वेही करे फ़ोटो सेशन कयो। फ़ोटो सेशन खां पोइ जीअं ई कुझु वांति मिली त हेठां वञी राग ॿुधणु। राग तव्हांखे ॿुधायूं त राग कीअं तव्हां पाण ॿुधो, ॾिसो दोस्तनि जा राग शेयर कयूं था। अचो, ऐं राग जे सुठा लॻंदा लाइक ऐं शेयर कजो। चंड ककरल मालिक तल मूंखे ॾाढो वणी वियो आहे। चंड ककरल मालिक तल अर्श रगी आचल मूंखे ॾाढो वणी वियो आहे। तुंहिंजो अर्श रगी आचल ॾाढो वणी वियो आहे। चंड ककरल मालिक तल मूंखे ॾाढो वणी वियो आहे। चंड ककरल मालिक तल मूंखे ॾाढो वणी वियो आहे। दुनिया में असां एॾो कंहिंखे न उम्मीद आहे दोस्तों असांजी थर्ड क्लास वीडियो तव्हांखे सुठी लॻी त सब्सक्राइब लाज़मी कजो। थैंक यू।